हिकिड़ी जेका इंसान जी इच्छा हूंदी आहे, हिकिड़ी इच्छा 84 जन्म में, वो कहिड़ी हूंदी आहे? भई छा मिले? हलंदी हलाए ॿियो आवागमन मां चक्र मां चलो। बाबा खां ये गुरु भई बाबा असांखे छा ॾियो? मोक्ष ॾियो। छा खपे? मोक्ष खपे। जेको जनम वठंदा आहियूं इहो हिकु सज़ा आहे। पृथ्वी लोक जेको आहे इहो मृत्यु लोक आहे। हिते जनम वठण माना सज़ा भोगणा आहिनि। जीअं जेल जे अंदरि न कैदी वेही करे एंजॉय कंदा आहिनि, तीअं पाण बि सभई हिन पृथ्वी ते अची छा वेठा कयूं? एंजॉय वेठा करूं। विसरी विया आहियूं भई असां हिते सज़ा भोगणा आहे। इहा हिकु सज़ा आहे छा केर बि सुखी? केर बि सुखी न आहे। सभिनी वटि हिकु न हिकु दुख आहे, छो त आया ई आहियूं हिते दुख भोगण। चवंदा आहिनि मृत्यु लोक है, मोक्ष लोक है, पर कलयुग चालू आहे। कलयुग में सवले में सवलो आहे मोक्ष पाइण। एतिरा तरीक़ा आहिनि मोक्ष पाइण जा, पर इंसान चवंदो आहे उनजे लाइ मूं वटि टाइम कान्हे, बाक़ी सभिनी लाइ मूं वटि टाइम आहे। उनखे फालतू ॻाल्हियुनि लाइ टाइम आहे, मोबाइल लाइ टाइम आहे, घुमण लाइ टाइम आहे, टीवी लाइ टाइम आहे, पर कथा भक्ति सिमरन सेवा लाइ हुन वटि टाइम न आहे। पोइ हुनजा कर्म कटिजण जे बदिरां वधंदा था वञनि, दुख वधंदा था वञनि, ऐं पोइ चऊं था मोक्ष न वेठो मिले। असांखे छा करिणो आहे? असांखे छा करिणो आहे? सेवा ऐं सिमरन करणी आहे। ऐं अञा हिकु सवलो तरीक़ो भॻवान जेको कढियो आहे, जेका हाणे ईंदड़ एकादशी आहे 11 डिसेंबर ते। कहिड़ी एकादशी आहे? केरु ॿुधाईंदो? मोक्ष एकादशी। मोक्ष एकादशी हुनखे चवंदा आहिनि गीता जयंती। गीता जयंती छो चवंदा आहिनि हुनखे? छो त उन ॾींहं ते भगवद गीता जो जनम थियो। 18 ॾींहं महाभारत जा पूरा थिया हुया ऐं भीष्म पितामह खे वर मिलियल हो, जंहिं ॾींहुं तूं चवंदे मूंखे शरीर छॾिणो आहे उन ॾींहुं तूं पंहिंजो शरीर छॾंदे, मृत्यु तूं डिसाइड कंदे। उहो एतिरो सचो इंसान हुयो। उहो ब्रह्मचार्य रहियो हो, माता गंगा जो पुटु हुयो, कॾहिं हुन कूड़ न ॻाल्हायो हो, हमेशह सच ते हलियो हो, पर हुन खां बि गुनाह थिया हुया। जॾहिं कुझु ग़लति थिए थो हुनजे अॻियां त वॾे जो कमु हूंदो आहे उन शइ खे उते रुकाइण, त उन उहा शइ रुकाई न। जॾहिं द्रौपदी जो चीरहरण थिए पियो, युद्ध थिए पियो, त वॾनि जो कमु हूंदो आहे नंढनि खे संभालणु, पर हुन खां बि ग़लतियूं थियूं हुयूं, इन करे हुनखे तीरनि जी सेजा ते सुहिणो पियो। पर हुनजे सुठे कर्मनि जे करे हुनखे चयो वियो हो भई तूं जॾहिं चवंदे उन ॾींहुं तोखे छा मिलंदो? मोक्ष मिलंदो। ऐं उहो ॾींहुं कहिड़ो हुयो? मोक्ष एकादशी। ऐं उन ई ॾींहं ते 18 अध्याय छाजा पूरा थिया हुया? भगवद गीता जा पूरा थिया हुया। चवंदा आहिनि गीता भगवद गीता जो जनम ॾींहुं आहे। मथे ॿुधर ते 11 डिसेंबर ते पंहिंजो ई सत्संग आहे गौशाला में। त हाणे जेके बाक़ी 8 ॾींहं पिया आहिनि, 9 ॾींहं, त पाण सभिनी खे छा करणु खपे? पाण सभिनी खे अॼु खां वठी करे भगवद गीता जा 2 अध्याय पढ़णु खपनि। 9 ॾींहंनि में 18 अध्याय पढ़ी करे पाण खे बि छा मिली सघे थो? मोक्ष मिली सघे थो। पाण में गीता जयंती में उन भगवद गीता खे भोग विझी करे है न पाण खे उनजो पुण्य पाए सघूं था। जेका ख़ासि इन ॾींहं ते जॾहिं गीता जयंती ईंदी, मोक्ष एकादशी ईंदी, माण्हू ख़ासि वेंदा आहिनि कुरुक्षेत्र में। कुरुक्षेत्र ते सरोवर आहे, ब्रह्मा सरोवर। उते ख़ासि वञी माण्हू सनानु कंदा आहिनि भई असांजी जेका पापनि खां जेका आहे असांजी मुक्ति मिले, असांजा पाप सभु कटिजी वञनि। वरी हुन खां पोइ जेका गीता आहे सभिनी खे ख़बर आहे कृष्ण भॻवानु चए थो इहा मूंखे सभिनी खां प्यारी आहे। हिकु दफ़ो ईअं थियो पंहिंजे इंडिया में जेके बि किताब आहिनि, जेके बि ग्रंथ आहिनि, सभिनी खां वॾे में वॾो ग्रंथ कंहिंखे मञियो वेंदो आहे? भगवद गीता खे मञियो वेंदो आहे। सभई इहे ग्रंथ वञी पहुता फॉरेन में। सभु जेके कंट्री जा माण्हू हुया पंहिंजो पंहिंजो ग्रंथ खणी आया। कोई बाइबल खणी आयो, कोई कुरान खणी आयो, कोई ॿियो ग्रंथ खणी आयो, कोई ॿियो ग्रंथ खणी आयो। इहे 100 ग्रंथ उते जमा थी विया कोर्ट में। हाणे सभु ग्रंथ पिया हुजनि ऐं
फैसलो थियण वारो हो भई सभिनी खां वॾे में वॾो ग्रंथ कहिड़ो आहे। त जॾहिं सभई वेठा हुआ ऐं ग्रंथ हिते पिया हुआ त हेठां केरु हुयो, भगवत गीता हुई ऐं मथां ॿिया किताब पिया। वो जेके विवेकानंद खणी विया हुया, स्वामी विवेकानंद वो ग्रंथ खणी विया हुआ भगवत गीता खे, ॿिया बि सभु ग्रंथ खणी आया हुआ। उन्हनि सभिनी भगवत गीता जे मथां लिखिया हुया ऐं बिना सोचे सम्झे जीअं थी वेंदो आहे। वो सब छा पिया करनि, विवेकानंद जे न्यारे हुनजो मज़ाक उॾाइनि पिया। ॾिठे तुंहिंजी भगवत गीता त सभिनी खां हेठि पई आहे, असांजा ग्रंथ ॾिस मथे पिया आहिनि, तुंहिंजी भगवत गीता त सभिनी जे हेठां पई आहे। हुनखे वरी चिड़ाइनि पिया। त जेको स्वामी विवेकानंद हुयो हुनखे बिल्कुलु बि गुस्सो न ईंदो, छो त मेडिटेशन कंदा हुआ, साधना कंदा हुआ। जेको साधना कंदो आहे, भक्ति कंदो आहे, सेवा कंदो आहे, हुनखे बिल्कुलु बि गुस्सो न ईंदो आहे। हुन ॾिसो स्वामी विवेकानंद छा जवाबु ॾिनई हुननि खे, फॉरेनर्स खे जेके वेठा हुया। चईसि ॾिसो सभिनी खां वधीक भार जेको आहे केरु खणी थी सघे, भगवत गीता खणी थी सघे। ॿियो कोई ग्रंथ कान्हे जेको बाक़ी ग्रंथनि जो भार खणी सघे, वज़न खणी सघे। सभिनी खां हेठां केरु आहे? हाँ, अच्छा हाँ, मम्मी के वरी वर्सी जो बैनर तो याद अचे भाई सभिनी खां हेठां मुंहिंजो फोटो आहे। बाबा सोचे सम्झी नालो ॾिनो हूंदो न। त ॾिसो विवेकानंद चवनि था भई ॾिसो असांजी भगवत गीता आहे जेको सभिनी जो भार खणी थी सघे। डेली पाण सभिनी खे छा करणु खपे? भगवत गीता पढ़णु खपे। बोलो बाबा हरदास राम। तो सभी मिली करे छा चऊं? गीता हमारी है, ये कृष्ण को प्यारी है। गीता हमारी है, ये कृष्ण को प्यारी है। दिल से कहो
पंहिंजो पहिरीं हथ मथे करो जेको बि ॿुधाए था ख़ाली श्राद्धनि में पढ़णु खपे रोज़ पढ़णु खपे भॻवानु खाधो रोज़ मोकिले थो न सांस डेली ॾिए थो न श्वास ॾिए थो न डेली पाण छा कंदा आहियूं ॾिसो चंद्रा भाभी डेली पढ़ंदा अथव ज़ोरदार तारीफ़ चंद्रा भाभी डेली पाण खे हिकु पेज भगवत गीता जो ज़रूरु पढ़णु खपे न सिर्फ़ु पढ़णु खपे पर उनखे हंडाइण बि खपे असांखे उन ते हलणु बि खपे कृष्ण भॻवानु छा था चवनि भई गीता मूंखे सभिनी खां प्रिय आहे मां वेंदी हुअसि बाबा वटि जॾहिं बि मिलंदी हुअसि पोइ केरु पुछंदो बाबा केरु आई आहे चवंदासीं कृष्ण भॻवान जी गीता आई आहे हिकु दफ़ो मां कबीर खे खणी करे नचां पई त मंदर में वागोली में त चई यशोदा कृष्ण खे खणी नचे वेठी बोलो बाबा दास राम साहब बाबा हमेशह कृष्ण भॻवान जो नालो खणंदा हुआ हिकु ॿुढी अम्मा डेली पढ़ंदी हुई गीता पोइ हुनजो घोटो सम्झाएसि थो अम्मा तूं टाइम वेस्ट वेठी करे तूं पंहिंजो टाइम विञाई वेठी तोखे कुझु फ़र्क़ु त आयो ई कान्हे तूं त उहे जो उहो ई लॻी पई आई जीअं हाणे पाण खे बि 10 साल थी विया आहिनि सत्संग करे मूंखे त कुझु बि कंहिंमें फ़र्क़ु न लॻंदो आहे जेको सिस्टम 10 साल पहिरियों हुयो चई थकी पिया आहियूं पर उहो ई सिस्टम चालू आहे 10 साल सत्संग थियो आहे कथाऊं ॿुधियूं आहिनि पर पाण हुनजे मथां हणंदा आहियूं नथा इहे ई सेम हुनजो फोटो हुन अम्मा खे सम्झाएसि थो चएसि थो अम्मा तूं गीता पढ़ी थी पर पंहिंजो टाइम विञाई वेठी त माता छा कई मथे रहंदी पहाड़ ते उते कोयलनि जी बाहि भरे कई उहो कोयलनि जो टोकरो ख़ाली कई ऐं हिन पोटे खे चई वञ हेठि वञी करे हिन टोकरे में पाणी भरे अच छोकिरो चएसि थो अम्मा तोखे अकुल ई कान्हे हे त लकड़ी जो टोकरो आहे हिन में पाणी ईंदो कीअं इहो ई त मां तोखे सम्झायां थो भई तूं गीता पढ़ी त तोखे कुझु फ़र्क़ु त अचे ई नथो हिन टोकरे में बि पाणी त ईंदो ई न त हाणे हेठि खणी वियो टोकरो वरी पाणी जो सॼो पाणी लकड़ी मां निकिरी वियो मथे जेसि ताईं पहुचे टोकरो सॼो छा थी वियो ख़ाली थी वियो चएसि थो ॾिठे अम्मा तोखे चयो न हिन टोकरी में कुझु अचिणो न आहे चएसि थी वरी वञे हिकु दफ़ो हाणे ॿियो दफ़ो ट्राई कर वरी ॿियों दफ़ो वियो आयो मथे टोकरो ख़ाली वरी टियों दफ़ो वियो आयो मथे टोकरो ख़ाली इहे 4 दफ़ा अचवञु कई हाणे चौथे दफ़े ॾिसो ॾाढी छा थी चएसि थी यादि कर जॾहिं पहिरियों दफ़ो तूं टोकरो खणी वियो हुनजो कलर कहिड़ो हुयो हाणे हुनजो कलर कहिड़ो आहे त पहिरियों दफ़ो जॾहिं खणी वियो हुनजो कलर कहिड़ो हुयो कारो हुयो हाणे हुनजो कलर कहिड़ो थी वियो आहे अछो थी वियो आहे माना डेली सत्संग सां भले असां ॿाहिरां चेंज न थियूं पर अंदरां असांजी आत्मा साफ़ थिए वेठी त उहो ई सम्झाएसि थी ॾाढी भई डेली भगवत गीता पढ़ण सां असांजी जेका आत्मा आहे उहा छा थी थिए शुद्ध थिए थी बोलो बाबा हरदास राम बोलो श्रीमद भगवत गीता की जय कृष्ण भगवान ॾिसो छा चवनि था हिकु ऋषि आहे जंहिंजो नालो आहे वैशंपायन चवनि था यदि कोई नियमित रूप से भक्ति पूर्वक भगवान कृष्ण के मुखर विंद से निसर्ग इस दिव्य गीता का पठन करता है उसे अन्य शास्त्रों के अध्ययन की आवश्यकता नहीं है जेको गीता पढ़ंदो उनखे ॿियो कोई ग्रंथ पढ़ण जी ज़रूरत न आहे कोई किताब हुनखे पढ़ण जी ज़रूरत न आहे एतिरो गीता जो महत्व आहे वरी चवनि था जिसने अपने हृदय में 4 ग असांखे 4 ग खे फॉलो करणो आहे तेरा 4 ग हिकु आहे गंगा ॿियो आहे गायत्री टियों आहे गीता गंगा गायत्री गीता भई जिन ये जीवन में 3 ग पाण वटि रखियूं उहे चौथे ग सां मिली वेंदियूं चौथो ग कहिड़ो आहे गोविंद अगरि असांखे गोविंद सां मिलणो आहे त असांखे गीता गंगा ऐं गायत्री जो पाठ करणु खपे जिसने अपने हृदय में 4 ग कार गीता गंगा गायत्री और गोविंद धारण किया हो इसे इस संसार में पूर्व जन्म नहीं लेना पड़ेगा उन्होंने वरी जन्म न वठनो पड़े जिस स्थान पर
गीता की पुस्तक रखी हो तथा नित्य उसका पठन किया जाता हो, उस स्थान पर प्रयाग आदि सभी तीर्थ विद्यमान होते हैं। जिते भी भगवत गीता जो सिर्फ किताब पयो हूंदो आहे ऐं उन जो डेली हिकु पनो माण्हू पढ़ंदा आहिनि, उहा जॻह पाण छा ठही लिखी आहे, तीर्थ आस्थान ठही लिखी। तव्हां ॾिसो सभिनी खां सुठी शइ आहे गिफ्ट करणु गीता। पाण छा कंदा आहियूं, जॾहिं कोई वीचारो वञण वारो हूंदो आहे, पोइ 8हों अध्याय खणी वेही रहंदा आहियूं, 12हों अध्याय खणी वेही रहंदा आहियूं, पर वीचारे खे सॼी ज़िंदगी अगरि इहो गीता ॿुधायूं त हुनखे तकलीफ़ थिए ई न, या त वरी इश्तादनि में खणी करे वेही रहंदा आहियूं। पर पाण खे छा करणु खपे, 365 ॾींहं गीता जो पाठ करणु खपे। वरी ॾिसो चवनि था गीता का पुनः पुनः अध्ययन करके मनुष्य मोक्ष प्राप्ति भी कर सकता है। अगर असांखे मोक्ष खपे तो डेली असांखे भगवत गीता जो पाठ करणो आहे। मृत्यु के समय केवल गीता शब्द के उच्चारण से भी मनुष्य मोक्ष प्राप्ति कर सकता है। जॾहिं मृत्यु जो समय ईंदो आहे उन वक़्तु एतिरो शरीर खे पीड़ा थींदी आहे, सॼो शरीर जेको आहे वात पित्त कफ सां भरियल हूंदो आहे। हिकु हिकु उज़वो ईअं फटण जी कोशिशि कंदो आहे, अखियूं ॿाहिरि अचण जी कोशिशि कंदियूं आहिनि, सभु उज़वा एतिरो शरीर खे पीड़ा ॾींदा आहिनि। चवंदा आहिनि ॼण 40,000 बिच्छू असांखे चक वेठा पाइनि, एतिरी शरीर खे पीड़ा थींदी आहे। अगर असां चाहियूं था वो पीड़ा असांखे न थिए तो सिर्फ असांखे लास्ट में गीता जो शब्द, सिर्फ गीता चवणो आहे। वो गीता शब्द चवंदासीं या नाम चवंदासीं, असांजो जेको पीड़ा आहे वो छा थी वेंदी, घटि थी वेंदी। पर पहिरीं हुन गीता खे पंहिंजे मन में सॼो हंडायूं, सॼो हुनखे मन में विहारियो, हिकु हिकु जेको श्लोक लिखियलु आहे उन ते हलो। जॾहिं बि असांखे ईअं लॻे भई हाणे असां वटि सही रस्तो नथो सम्झ में अचे, असां भगवत गीता खणी वेही उन खां पोइ चए थो कोई अत्यंत पापी भी पूरा अर्थ समझकर अगर गीता का श्रवण करता है तो उसे विष्णु का परम धाम मिलता है। खाली वेही रखो, जेको भी माण्हू भले केतिरो भी पापी हुजे, न केतिरा भी पाप कया हुजनि, माण्हू ॾिसो स्वर्ग जे लाइ बि ॾाढियूं तकलीफ़ूं सहंदा आहिनि। वञी करे ऋषिकेश में हिमालयस में वेही रहंदा आहिनि कि छा मिले असांखे, स्वर्ग मिले। हिते छा थो मिले, विष्णु जो परम धाम मिले, वैकुंठ धाम, स्वर्ग खां भी मथे। सिर्फ छा करण सां, गीता जो पाठ करण सां। कोई अत्यंत पापी भी पूरा अर्थ समझकर उसका श्रवण करता है, उसे विष्णु का परम धाम प्राप्त होता है। लास्ट में कृष्ण भगवान चवनि था गीता मेरा नृत्य है। जॾहिं पाण भगवत गीता के ॾिसो कोर्ट में भी वेंदा आहियूं, छा रखंदा आहिनि अॻियां, भगवत गीता के गीता को हाथ लगाकर बोलो मैं सत्य बोल रहा हूँ। ऐं वो छा आहे, कृष्ण भगवान चए थो हिन में मुंहिंजो हृदय आहे, मुंहिंजो दिलि हिन में आहे, गीता मेरा स्वरूप है। गीता में छा ॾिसो, स्वरूप ॾिसो। जीअं पाण गुरु ग्रंथ साहिब लाइ चवंदा आहियूं, हुन में केरु आहे, गुरु नानक साहिब आहे। तहिड़ी तरह सां भगवत गीता में केरु आहे, साक्षात कृष्ण भगवान आहे। गीता मेरे विषय में परिपूर्ण अत्यंत एवं शक्तिशाली ज्ञान है। गीता जे अंदर जेको ज्ञान आहे इहो ॾाढो छा आहे, शक्तिशाली है। बोलो श्रीमद् भगवत गीता की जय। बोलो बाबा दास राम सागर की जय। आशीर्वाद जो सुहिना सतगुर तो दरमाई दी रहा। आशीर्वाद जो सुहिना बाबल तो दरमाई दी रहा। तो दरमाई दी रहा। जन्म में बाबा तेरी जी रहा। तो दरमाई दी रहा। जन्म में बाबा तेरी जी रहा। आशीर्वाद जो
अमृत